वगण मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वगण में रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो अचण शर्त वापारियुनि ऐं मुनाफ़ाखोरनि दुकानदारनि महांगाई जो तूफ़ान आणे छॾियो। हथरादू अघु मुक़ररु करे अवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटण ऐं फुरण लॻा आहिनि। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आला अमलदारनि को बि तहरुक न वरितो है। महांगाई बेकाबू थी वई है। मुनाफ़ाखोर दुकानदार वापारियुनि खाधे पीते जे समूरनि शयुनि अटे दाल घी गोश्त मच्छी सब्ज़ी तोड़े शरबत ऐं जूस जे अघनि में 30 खां 35 सैकड़ो वाध करे छॾी है, जंहिंजे नतीजे में रोज़ेदार तबिको समेत पोरियत अवाम मथां आज़ाब ॻाटे टोड़ महांगाई चेल चिॿी करे छॾी है। इन हवाले सां वगण शहर दुकानदारनि वापारियुनि ऐं रेड़नि ते सब्ज़ी फ्रूट वेकिरो कंदड़नि खे मार्केट कमेटी नसीराबाद जा अमलदार रेट लिस्ट ॾियण बाद हफ़्ते में बि शहर ॾे वरी न अची सघिया आहिनि। अमलदारनि पारां ॾेती लेती सबबि ख़ामोश तमाशाई बणियल आहे। वगण शहरनि वसवारनि खां मुतालबो कयो है त रमज़ान शरीफ जे भलारे महीने में अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।